सूबोदेरो में सिंध सरकार पारां कणक जो अघु मुक़ररु न करण ऐं ख़रीदारी मर्कज़ न खोलण ख़िलाफ़ आबादगारनि जो प्रेस क्लब सूबोदेरो अॻियां एहतजाज मुज़ाहिरो। आबादगार अॻवान ग़ुलाम हुसैन चांग, जमाल महमूद कोड़ो, हबीबुल्ला सेतो समेत वॾी तादाद में आबादगार हारियुनि शिरकत कई। इन मौक़े ते आबादगारनि जो चवणु हो त कणक जो अघु गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां 4000 रुपया फ़ी मण मुक़ररु थी रहियो आहे, पर हिन साल हुकूमत कणक जे अघु मुक़ररु न कयो आहे। सरकारी सतह ते ख़रीदारी पिणु बंदि कई वई आहे, जंहिं करे आबादगार हारी सख़्तु परेशान आहिनि। हुन चयो त सिंध हुकूमत जी नाकारा पॉलिसियुनि सबबि आबादगारनि ऐं हारियुनि जो मुआशी क़त्ल थी रहियो आहे। कणक जो ओपन मार्केट में मिलंदड़ अघु मूजिबि फसल जी मद में कयल ख़र्च, कलर, ॿिज, ज़रई दवाऊं समेत नथो निकिरे, जंहिं सां असांखे कापाडी धकु रसी रहियो आहे। हिन वक़्तु हारी पेट गुज़र लाइ सख़्तु परेशान आहिनि। हुन मुतालबो कयो त कणक जो अघु 4000 मुक़ररु करे ख़ुराक खाते पारां ख़रीदारी मर्कज़ खोले कणक जी ख़रीदारी शुरू कई वञे। ॿी सूरत में सिंध जी ज़राअत तबाह थी वेंदी, जंहिं सां बुख ऐं बदहाली जो शिकार थी वेंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।